सघनि था। सिंध में हिन वक़्तु तव्हांजी नज़र में सिंध जो अहिड़ो कहिड़ो नंबर 1 थ्रेट हुजे, इशू जंहिंखे तव्हां चाहींदो त उहो फौरी तौर ते ऐं मुस्तक़िल एड्रेस थियणु घुरिजे? सिंध जे रिसोर्सिस जी मालिकी, पाणीअ जी मालिकी, गैस जी मालिकी, जंहिंमें ॾिसो न पीपल्स पार्टी जा जेके दोस्त आहिनि उनजी का पॉलिसी कान्हे। हिकिड़े ॾींहुं चवनि था KESC मां माण्हू कढंदासीं, ॿिए ॾींहुं वरी बहाल करे छॾीनि, वरी चवनि था नाज़िमनि खे ज़मीन जी लीज़ जो पावर न हूंदो, वरी थोरो दड़को थो मिलनि, वरी ॾेई छॾीनि, वरी चवनि था त सिंध में कराची यूनिवर्सिटी में ॿियनि में दाख़िलो मिलंदियूं, वरी वापसि फ़ैसिलो, वरी चवनि था त लोकल गवर्नमेंट फलाणी अक्टूबर जी फलाणी तारीख़ खां पोइ नाज़िम न हूंदा, वरी ॿिए ॾींहुं वेठा आहिनि, वरी चवंदा नवंबर जी पहिरीं तारीख़ खां न हूंदा, वरी वेठा आहिनि। त हिननि दोस्तनि खे त पाण ख़बर आहे, हीअ त इवन 2 ॾींहं मोकल कंदा आहिनि प्रेसिडेंट साहिब जे चूंडजण ते, वरी मथां फ़ोन ईंदो आहे त मोकल न कयो, त वरी ऐलान कंदा आहिनि त मोकल कोन था कयूं। तंहिंजे करे हीउ जेको टेकन फॉर ग्रांटेड पिया वठनि, ऐं पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे मशवरो ॾींदुसि, नवाज़ शरीफ़ साहिब खे मशवरो ॾींदुसि, उहो पीपल्स पार्टी खे न। मुंहिंजी नवाज़ शरीफ़ साहिब खे बि गुज़ारिश हूंदी त नवाज़ शरीफ़ साहिब जी पॉलिटिक्स लाहौर सिर्फ़ु न हुअणु खपे, नवाज़ शरीफ़ साहिब खे बलूचिस्तान वञणु खपे। ऐं असीं APC में हुआसीं, लंडन जी APC में, आई वॉज देयर, आई प्लेड द मेजर रोल विद रिगार्ड टू सम रेज़ोल्यूशंस। त उन में नवाज़ शरीफ़ साहिब जेको उते असांखे नज़र आयो, जेका सूबाई ख़ुदमुख़्तियारी जे हवाले सां हिकिड़ी बोल्ड डिसीशंस, उन जी एक्सपेक्टेशन आहे। इमरान ख़ान साहिब खां असांजी तवक़ा इहा आहे त रुगो वाना ऐं वज़ीरिस्तान ते ॻाल्हाए, फाटा ते ॻाल्हाए, ऐं नॉर्थ ऐं साउथ वज़ीरिस्तान जे माण्हुनि जे इशूज़ ते ॻाल्हाए। सिंध में जेका बुख आहे, माण्हू ख़ुदकशियूं पिया कनि, बलोचनि जा नौजवान मरनि पिया, ॿार मरनि पिया, उन्हनि इशूज़ ते इमरान ख़ान साहिब, मुनवर हसन साहिब, जेका राइट आहे या राइट ॾांहुं इंक्लाइंड जेके माण्हू आहिनि, नवाज़ शरीफ़ साहिब उहे रोल प्ले कनि। पर पीपल्स पार्टी जेका टेकन फॉर ग्रांटेड पई वठे त सिंध जो माण्हू उनजो हारी आहे, ऐं हारी खे वॾेरे साहिब लाइ हर हाल में उनजी हिमायत करणी आहे, उन सां को बि तावन उनखे के बि राइट्स ॾियण जी ज़रूरत ई कान्हे, उहो हारी आहे, वोट पियो ॾींदो, उहो पॉलिसी तब्दील न कंदा त मुंहिंजे ख़्याल में तमामु ॾुखे दौर में अची वेंदा। ऐं सभु प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियणो आहे, ऐं मां आख़िर में तव्हां खां हिकु ॿ सुवाल कंदुसि। तव्हां पंहिंजी ज़ाहिरा पार्टी पॉलिसी ऐं ख़िताब जेको सुभाणे कराची में तव्हां ख़िताब करण वारा आहियो, उन में ई उनजो इज़हार कंदो, पर मां अॼु हिन प्रोग्राम जे ज़रिए तव्हां खां इहो सुवाल ज़रूरु कंदुसि त हिन लॉन्ग मार्च जे ज़रिए आलमी क़ुवतुनि ऐं हुकूमत पाकिस्तान लाइ तव्हांजो कहिड़ो पैगाम आहे? मुंहिंजो आलमी क़ुवतुनि लाइ इहो पैगाम आहे जेको गुज़िरियल दफ़े इतफ़ाक़ सां उन्हनि प्रोग्राम में तमामु थी आया आहियो। असांजा दोस्त जामी चांडियो, मुश्ताक, नसीर, ॿिया दोस्त बि थी आया आहिनि, स्टेट डिपार्टमेंट जा गेस्ट थी तव्हां हिकिड़ो टूर करे आया आहियो, ॿिया दोस्त बि करे आया आहिनि। त आई वॉज ऑल्सो इनवाइटेड बाय द स्टेट डिपार्टमेंट, उते मूं ॻाल्हि रखी हुई त उहा आउं वरी रिपीट करणु चाहींदुसि त सिंध जा माण्हू हिन सॼे रीजन में उहे वाहिद माण्हू आहिनि जिन अञा ताईं हिकिड़ो बि सिंधी सुइसाइडल बॉम्बर न आहे, हिकिड़ो बि सिंधी इंटरनेशनल ह्यूमन ट्रैफिकिंग में मुलविस माण्हू न आहे, हिकिड़ो बि इंटरनेशनली सिंधी न्यूक्स जे एटमिक हथियारनि जे स्मगलिंग में ऐं उन्हनि जे विकिरे में मुलविस माण्हू न आहे, हिकिड़ो बि सिंधी अहिड़ो न आहे जंहिं मंदरनि या चर्चनि खे तबाह करण में को रोल प्ले कयो हुजे। पाकिस्तान सॼे में औरतुनि खे सभ खां वधीक चूंडींदड़ अशरफ अब्बासी ऐं बेनज़ीर साहिबा खां वठी फहमीदा मिर्ज़ा ऐं नफ़ीसा शाह ताईं सभ खां वधीक औरतुनि खे वोट ॾींदड़, ज़िले नाज़िम चूंडींदड़, MNA चूंडींदड़ सिंध जा माण्हू आहिनि। अक़लियतुनि ते हमिलो न कंदड़ सिंध जा माण्हू आहिनि। उन्हनि खे जेको दीवार सां लॻायो वियो आहे फ़क़ति इन करे त उहे पीसफुल आहिनि ऐं फ़क़ति इन करे जमूरियत में यकीन रखनि था। उन्हनि सिंध जे माण्हुनि सां हिसाब न कयो वञे। जेके डोनर्स आहिनि, अमेरिकन्स, ब्रिटिश, जर्मन, फ्रेंच ऐं जापान, चाइना ऐं सऊदी अरब, उहे ॾिसनि त संदन इमदाद किथे ख़र्च पई थिए, सिंध जे माण्हुनि लाइ कहिड़ा प्रोजेक्ट्स आया आहिनि, सिंध जे माण्हुनि में पॉवर्टी ख़तमु करण लाइ छा पियो थिए, ऐं उहे पाकिस्तान जी सरकार खे इमदाद ॾियण वक़्तु पाबंद बंदा आहिनि त उन्हनि वटि जेके फंड्स अचनि था, जेका एड अचे थी, उहा सिंध में ख़र्च थिए ऐं सिंध जे माण्हुनि जो हक़ हुकुमरानी बरक़रार रहे, मुस्तक़बिल में का अहिड़ी जोड़ तोड़ न थिए जो कुझु शहरी माण्हू कुझु अहिड़ी अरेंजमेंट करे सिंध मां 5 गदार वॾेरा चूंडे ऐं हिकिड़ी अहिड़ी सेटअप ठाहे, अहिड़ी गवर्नमेंट ठाहिजे जंहिंमां सिंध जा माण्हू दीवार सां लॻी वञनि। इन जा नतीजा तमामु भयानक निकिरंदा, आलमी ताक़तुनि लाइ भयानक निकिरंदा ऐं पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट लाइ इंतहाई ख़तरनाक। आख़िरी सवाल, हिन लॉन्ग मार्च जे ज़रिए अवां सिंध जी अवाम ऐं पाकिस्तान जी अवाम लाइ छा पैगाम ॾींदा? हाँ, पाकिस्तान जे 17 करोड़ माण्हुनि खे चवंदुसि त उहे वोट करण महिल इहो सोचनि तो तक़दीर लिखण पिया वञनि, ओॾीमहिल नारे जी धूम ऐं तबले जी थाप ते वोट न ॾियनि ऐं देग भत जी ऐं चांवरनि ऐं बिजा तीर बिजा जे गाने ऐं साइकिल इन्हनि ते वोट न ॾियनि। ऐं सिंध जे माण्हुनि खे चवंदुसि त तव्हां गुज़िरियल 49 सालनि खां हिकिड़ी पार्टी खे आज़मायो आहे ऐं हिकिड़े मख़सूस वॾेरे के क्लास खे आज़मायो आहे। तव्हीं सिंध जे हेठें विचोले तबिके खे आज़मायो ऐं तव्हीं सिंध जे असां जहिड़नि, असांजी पार्टी जहिड़नि
साफ़ दामन ऐं साफ़ गिरेबान वारनि माण्हुनि खे आज़मायो, सिंध जे नेशनलिस्ट्स खे आज़मायो ऐं सिंध जी लोअर मिडिल क्लास जे माण्हुनि खे आज़मायो। वोट ॾियण महिल इहो फ़ैसिलो कयो त तव्हांजी तक़दीर तव्हांजे हथनि सां पई लिखी वञे ऐं सिंध जो उहो माण्हू जेको बेगानो थी घरनि में वेठो आहे ऐं क़ौमी तहरीकुनि में हिसो नथो पिए, हींअर वक़्तु आहे, अञा बि असांजी हीउ जंहिंमहिल प्रोग्राम हलंदो पियो, अॼु जंहिंमहिल राति जो हले पियो ओॾीमहिल बि ऐं सुभाणे सुबुह जो जेॾीमहिल हिन जी रिपीट टेलीकास्ट पई थींदी ओॾीमहिल असांजी मार्च हलंदी पई। जेके माण्हू हींअर बि रिपीट टेलीकास्ट ॾिसंदा हुजनि आचर जे ॾींहुं अॼु सुभाणे, उहे बि हींअर पंहिंजे घरनि मां निकिरी अची हिन लॉन्ग मार्च में विख खणी तारीख़ में पंहिंजो हिकिड़ो कॉन्ट्रीब्यूशन लिखाइनि। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असां तवील निशस्त कई, एॾे मसरूफ़ मौक़नि ते जिदोजहद में तव्हां हलो पिया। इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए मौक़े ते मुलाक़ात थी। महिरबानी, तमामु घणी। नाज़रीन, अवामी तहरीक जे सदर मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीअ साहब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। सिंध जा ख़ूबसूरत ख़्वाब ॾिसंदड़ चाहे फ़र्द हुजे या का पॉलिटिकल पार्टी, उन जा ख़्वाब शल साबिया थियनि। इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।